हे दोस्तो, तव्हांखे अचो त नई 2021 जी फिल्म जे बारे में तव्हांखे ॿुधायूं। तव्हां त एलियन जे बारे में ज़रूरु ॿुधो हूंदो। हीअ बि फिल्म इन्हनि एलियन ते ठहियल आहे जेका इलाही मशहूरु फिल्म आहे। फिल्म जो नालो विनम आहे। हीअ फिल्म जो IMDb रेटेड 6.3 आहे। अचो त हिन फिल्म जो एक्सप्लेन कयूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, वीडियोज़ खे लाइक ऐं कमेंट्स कंदा। अचो त फिल्म जी शुरूआति कयूं। फिल्म जी शुरूआति थींदी आहे साल 1996 में, जिते असां यंग क्लेटिस ऐं उन जी दोस्त फ्रांसिस खे ॾिसंदा आहियूं। जीअं त हू पाण में ॻाल्हियूं करे रहिया हुआ ऐं फ्रांसिस इलाही ॾिनल हुई। असल में फ्रांसिस उन करे ॾिनल हुई छो जो कुझु माण्हू हिन खे कंहिं ॿिए जाइ ते वठी वञण वारा आहिनि ऐं उन जॻह जो नालो रेवेनक्रॉफ्ट आहे। तव्हां इहो सोचींदा हूंदा त फ्रांसिस हिकु इदारे वञण खां छो डिॼी रही आहे। उहो इन करे जो उहा जॻह सिर्फ़ु नाले सां इदारो हो। असल में जेके बि ॾुआरी या उहे जंहिं वटि ख़ासि ताक़त आहे उन्हनि खे उते उन ते तजुर्बे करण जे लाइ वठी वेंदा आहिनि। फ्रांसिस इलाही ॾिनल हुई त कुझु माण्हू उते अची फ्रांसिस खे ज़बरदस्ती वठी वञण वारा हूंदा आहिनि त फ्रांसिस वटि ख़ासि ताक़त हूंदी आहे जेको गाॾी में इस्तेमालु कंदे गाॾी ग़लती थी पवंदी आहे। उते हिकु पुलिस वारो फ्रांसिस जे अखि में गोली हणंदे फ्रांसिस उन खे पंहिंजे ख़ासि ताक़त सां हिन जे कननि खे नुक़सानु पहुचाईंदी आहे। गोली लॻंदे फ्रांसिस हेठि वञी किरंदी आहे। फ्रांसिस गोली लॻण खां पोइ ज़िंदा हुई। पोइ उते माण्हू हिन खे खणी रेवेनक्रॉफ्ट ईंदा आहिनि ऐं हिकु जेल में बंदि करे छॾींदा आहिनि। हिन खां पोइ ॿिए सीन में ॾिसूं था उन पैट्रिक पुलिस वारे खे जंहिं फ्रांसिस खे गोली हई हुई। हिन जो प्रमोशन थी चुको आहे। पैट्रिक अख़बार पढ़ंदो आहे। उन में लिखियलु हो त जॾहिं फ्रांसिस खे क्लेटिस खां परे कयो वियो त उन खां पोइ हू क़ातिल थी पियो ऐं हिन कई माण्हुनि जी बॉडी खे लिकाए छॾियो आहे। उन खां पोइ एंट्री थींदी आहे पंहिंजे हीरो एडी जी। पैट्रिक एडी सां चवंदो आहे त क्लेटिस तोसां मिलणु चाहे थो। एडी हिन खे चवंदो आहे त आउं कंहिं क्लेटिस खे नथो सुञाणां त पैट्रिक एडी खे दरख़्वास्त कंदो आहे। क्लेटिस असां सां ॻाल्हाइणु नथो चाहे, हू सिर्फ़ु तोसां थो ॻाल्हाइणु चाहे। हुन मरियल माण्हुनि खे किथे लिकायो आहे, हू इन जे बारे में तोसां ॻाल्हाइणु चाहे थो। इहो चई पैट्रिक वेंदो पियो आहे त पोयां वेनम ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं पैट्रिक खे खाइण जी कोशिशि कंदो आहे। तॾहिं एडी हिन खे रोके वठे थो। उन खां पोइ एडी क्लेटिस सां मिलणु जेल हलियो वेंदो आहे ऐं हिन खां पुछंदो आहे त तूं मिलणु छो थो चाहीं। ऐं एडी हिकु रिपोर्टर आहे, इहो क्लेटिस बि ॼाणे थो। उन जे करे एडी खे मिलण जे लाइ घुरायो ऐं एडी खे चई त मुंहिंजा जेके क़त्ल ऐं उन्हनि जी लाश किथे लिकाया आहिनि, अगरि इहा ख़बर तूं अख़बार में छापे त तूं रातो राति मशहूरु थी पई। क्लेटिस एडी खे चए थो त अगरि उहा सॼी मालूमात तोखे ॾियां जेका पुलिस वठणु चाहे थी, उन जे बदिले में मुंहिंजो हिकु कमु करिणो पवंदो ऐं उहो कमु हू एडी खे अख़बार में हिकु मौज़ू लिखिणो पवंदो। एडी क्लेटिस खां पुछंदो आहे त उहो मौज़ू में लिखिणो छा पवंदो। क्लेटिस चवंदो आहे त हिकु चर्च आहे जेको मूंखे नज़र न पियो अचे, हिकु बेवस औरत जंहिं सां आउं मिली न पियो सघां। बसि इहो ई मौज़ू आहे जेको अख़बार में ॾियणो आहे। त उते एडी परेशान थी सोचणु लॻंदो आहे त हीअ कहिड़ी क़िस्म जो मौज़ू आहे, पर हीअ असल में को मौज़ू न पर क्लेटिस जो फ्रांसिस जे लाइ मैसेज हूंदो आहे। उन खां पोइ एडी ॿाहिरि अची दीवारुनि ते ॾिसंदो आहे त क्लेटिस कुझु अजीब पेंटिंग ठाहियूं आहिनि ऐं एडी जॾहिं ॿाहिरि अचे पैट्रिक सां मिलंदो आहे। पैट्रिक हिन खां पुछंदो आहे क्लेटिस जे बारे में। तॾहिं एडी चवंदो आहे त क्लेटिस हिकु सुस्त शाइरी ॿुधाई आहे, ॿियो कुझु न ॿुधायो आहे। आउं पंहिंजे तरफ़ां कोशिशि करियां पियो। जीअं ई मूंखे ख़बर पई त आउं पहिरियां तोखे ॿुधाईंदुसि। एडी घरु अचे उहे पेंटिंग जेके क्लेटिस ठाहियूं हुयूं उन्हनि जी तस्वीरूं ठाहे उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदो आहे। उन मां एडी सम्झी वेंदो आहे त क्लेटिस माण्हुनि जा लाश किथे लिकाया आहिनि ऐं हीअ सॼी ॼाण पुलिस खे ॾेई छॾे थो। पुलिस खे लाश मिलण लॻा ऐं क्लेटिस जे ख़िलाफ़ु सबूत बि मिलिया। उन करे क्लेटिस खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾींदा आहिनि। इहो ॿुधी टे माण्हुनि खे ॾुखु थियणु लॻो, हिकु पाण क्लेटिस, ॿियो फ्रांसिस ऐं टियों पैट्रिक, छो जो पैट्रिक सोचियो त पहिरीं ख़बर मूंखे मिलंदी त पैट्रिक खे प्रमोशन नौकरी में वाध मिलंदी, पर ईअं कोन थियो। ॿिए तरफ़ एडी सोचियो बि कोन त हिन पंहिंजा ॿ दुश्मन ठाहे छॾिया। वरी ॾिसूं था त विनम एडी खे चए थो त आउं कुकड़ खाई थकी पियो आहियां, उन करे हाणे मूंखे माण्हुनि खे खाइणो आहे।
एडी विनम खे चए थो त पुलिस जी नज़र अञा बि पाण ते आहे। पहिरियां कुझु केस हलनि पिया, अगरि का बि गड़बड़ कई त पाण खे जेल में विझी छॾींदा। उन खां पोइ एनी जी एडी वटि फ़ोन ईंदी आहे, एडी खे मिलण लाइ घुराईंदी आहे। जीअं त पहिरीं विनम में ॾिठो हो त एडी एनी खे कूड़ हणी चयो त विनम मरी चुको आहे, पर एनी खे शक हो त विनम अञा बि एडी जे जिस्म में आहे। हू एडी खां पुछंदी आहे त छा तूं में हिमत आहे मूंखे सच ॿुधाइण लाइ। उते एडी चवंदो आहे त हा, जेको पुछणो आहे त पुछो। छा विनम अञा ज़िंदा आहे? एडी चवंदो आहे त हू त कॾहिं को मरी चुको आहे, पर एनी सम्झी वेंदी आहे त हीउ कूड़ ॻाल्हाए पियो। एनी ॿुधाए थी त हिन जी शादी ॿिए सां थींदी जेको डॉक्टर आहे। त उते एडी खे कावड़ ईंदी आहे, चवंदो आहे त हीउ डॉक्टर किथां अची वियो। एडी उते चवे थो त हिन खे आउं मारे छॾींदुसि, खाई छॾींदुसि। एनी खे धमकी ॾींदो आहे त उते एनी एडी खे चवंदी आहे त मूंखे तूं सां ॻाल्हाइणो आहे, त एडी जो ख़्यालु रख। मतिलबु त एनी सम्झी वई आहे त विनम अञा एडी जे जिस्म में आहे। वरी एडी उतां हलियो वञे थो। वरी ॾिसूं था त एडी जे लाइ हिकु ख़त आयो आहे, जेको क्लेटिस मोकिलियो हो। हिन ख़त में लिखंदो आहे त हिन पंहिंजे माउ, कुतो ऐं ॾाॾीअ जो कीअं क़तलु कयो हो। उन खां पोइ क्लेटिस जे पीउ हिन खे ॿारनि वारी जॻह ते मोकिलियो, जिते हिन जी मुलाक़ात फ्रांसिस सां थी, ऐं आहिस्ता आहिस्ता हिननि जे विच में प्यार बि थियो। उन ख़त में क्लेटिस इहो बि लिखियो त सिर्फ़ु तुंहिंजे करे आउं मरण वारो आहियां, ऐं आउं चाहियां थो त मुंहिंजे मरण खां पहिरीं तूं बि हिते अचु। एडी ख़त पढ़ण खां पोइ जेल वेंदो आहे, जिते क्लेटिस इलाही घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। हीउ चवंदो आहे त तूं कहिड़ी बि कम जो न आहीं। उते विनम खे कावड़ ईंदी आहे ऐं हू क्लेटिस खे मारण लाइ वधंदो आहे। तॾहिं क्लेटिस एडी जे हथनि ते चक हणंदो आहे, पर इहो एडी नोट न कयो त जेको रत विनम वारो एडी में हो, उहो हाणे क्लेटिस में बि अची चुको आहे। एडी जे घर अचण खां पोइ विनम ऐं एडी जे विच में झगड़ो थियो, जंहिं करे विनम एडी खे छॾे वेंदो हलियो आहे। ॿिए तरफ़ क्लेटिस जे मरण जो वक़्तु अची वियो। हिते क्लेटिस खे मारण लाइ हिकु केमिकल इस्तेमालु कयो। अचानक उते हिन जे जिस्म में एडी मां आयल रत विनम जहिड़ो कान जो असरु शुरू करणु लॻो। ॿाहिरि अची इलाही माण्हुनि खे मारणु लॻो। कान ऐं क्लेटिस जे विच में डील थींदी आहे। हिननि जी डील इहा हुई त हीउ हिक ॿिए जी मदद कंदा। वरी एडी खे ख़बर पवंदी आहे त क्लेटिस जेल मां भॼी निकितो आहे। पेट्रिक एडी ते शक करे चवे थो त तुंहिंजो हथु ज़रूरु आहे क्लेटिस जे भॼण में। एडी हिन खे चयो त मूंखे का बि ख़बर न आहे। ॿिए तरफ़ विनम खे ॾिसूं था त पंहिंजे लाइ एडी वांगुरु हिकु माण्हू पियो ॻोल्हे। इलाही जिस्मनि में वेंदो आहे, पर हीउ कंहिं बि जिस्म में न अची सघे थो। पोइ जीअं त क्लेटिस फ्रांसिस खे जेल मां ॿाहिरि कढी वठे थो, ऐं हाणे हिननि जो निशानो एडी हो। एडी उते पहुचे थो जिते क्लेटिस ऐं फ्रांसिस पहिरियों भेरो मिलिया हुआ। वरी ॾिसूं था त एडी खे पेट्रिक घुरायो हूंदो आहे हिन खां पुछण जे लाइ, छो जो हिन खे ईअं लॻो त एडी कुझु लिकाए पियो। एडी चवंदो आहे त आउं सभु कुझु ॿुधाइण लाइ तयारु आहियां, पर उन खां पहिरियां मुंहिंजे वकील खे फ़ोन कर। वकील ॿियो केरु बि पर एनी पाण हुई। एडी एनी खे सभु कुझु ॿुधाए छॾे थो। एडी एनी खे विनम खे ॻोल्हण जो चवंदो आहे ऐं चवंदो आहे त हुनखे कीअं बि करे किथां ॻोल्हे मूं वटि वठी अचु। एडी एनी खे चवंदो आहे त ज़रूरु हुन ई स्टोर ते मिलंदो जिथे हिनखे चॉकलेट पसंदि ईंदा आहिनि। ऐं एनी खे विनम मिली वेंदो आहे ऐं हुनखे कीअं बि करे हुनखे उतां वठी ईंदी आहे पाण। विनम जेल टोड़े एडी खे छॾाए वठंदो आहे। उन खां पोइ विनम पंहिंजे एडी जे जिस्म में अची वेंदो आहे। पेट्रिक्स ऐं क्लेटिस जो आमनो सामनो थींदो आहे। उन खां पोइ फ्रांसिस एडी जे घर पहुचंदी आहे, जिथे एनी जी फ़ोटू ॾिसंदी आहे। हू फ़ोटू खे ॾिसी इहो सम्झी वेंदी आहे त एडी जी बि का कमज़ोरी आहे। अगरि हिन एनी खे पकड़ियोसीं त एडी पंहिंजो पाण अची वेंदो। उन खां पोइ ॾिसंदा आहियूं त चर्च में क्लेटिस ऐं फ्रांसिस पाण में शादी कंदा आहिनि, ऐं उते ई पेट्रिक ऐं एनी खे पाण वटि कब्ज़े में रखंदा आहिनि। तॾहिं उते विनम अची वेंदो आहे। विनम खे ॾिसंदे ई क्लेटिस बि कान थी पवंदो आहे। ॿिन्हिनि जे विच में हिकु वॾी लड़ाई थी पवंदी आहे। लड़ाई जे दौरान चर्च जो बेल वॼण सां हिननि ते इलाही असरु पवंदो आहे, जंहिंजे करे विनम ऐं कान ॿिन्ही जे जिस्मनि मां निकिरी ॿाहिरि ईंदा आहिनि। हिननि एलियन जी इहा ई कमज़ोरी हुई, कंहिं लाउड या बेल वग़ैरह जी आवाज़ बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। ऐं उते क्लेटिस ऐं एडी जे विच में लड़ाई थींदी आहे। बेल जी आवाज़ जीअं ई बंदि थींदी आहे त क्लेटिस ऐं एडी वरी हिकु भेरो एलियन थी पवंदा आहिनि। ॾिसूं था त कान विनम खे इलाही ज़ख़्मी करे विधो आहे। कान जेको क्लेटिस जे जिस्म में आहे, उहो फ्रांसिस खे बि मारण जी कोशिशि कंदो आहे, छो जो हुनखे हुनजो आवाज़ु पसंदि न हूंदो आहे। उन खां पोइ हू बेहोश थी पवंदी आहे।
फ्रांसिस खे जॾहिं होश ईंदो आहे त हू पंहिंजे ख़ासि ताक़त जो इस्तेमालु कंदी आहे। उन आवाज़ जे करे ई एलियन वरी हिकु भेरो अलॻि अलॻि थी किरी पवंदा आहिनि, पर विनम कीअं बि करे एडी जे जिस्म में अची वेंदो आहे ऐं उते फ्रांसिस जे मथां चर्च जो बेल किरी पवंदो आहे। उन सां गॾु क्लीटस बि मथां ज़मीन ते किरंदो आहे, उनजी मौत थी पवंदी आहे। कान जॾहिं क्लीटस वटि वेंदो पियो आहे उन जे जिस्म में वञण जे लाइ, त विनम जल्दी सां उनखे पकड़े उनखे खाई छॾींदो। उन खां पोइ ॾिसूं था त विनम क्लीटस खे खाई छॾे थो। उन खां पोइ ॾिसूं था त पेट्रिक ज़िंदा हूंदो आहे, पर उन में शायदि फ्रांसिस वारो ख़ासि पावर अची चुका आहिनि, इन जे करे इन जूं अखियूं अहिड़ी थी चुकियूं आहिनि। इन खां पोइ ॾिसूं था त विनम ऐं एडी उतां खां भॼी चुका आहिनि। इन जे करे विनम ऐं एडी हिकु सुनसान समुंड जे साम्हूं वेठा हूंदा आहिनि। इन सीन सां गॾु हिते ई फिल्म ख़तमु थी